ख़बर शामिल कई पिया शहदादपुर में रिपोर्ट फ़कीर मोहम्मद चांडियो जी। शहदादपुर में कराटे रांदीगरनि जी हौसला अफ़ज़ाई ग्रीन ऐं रेड बेल्टूं ॾिनियूं वयूं। तफ़सीलात मूजिब शहदादपुर में वर्ल्ड शौक़ान कराटे सेंटर मैन सिंधी प्राइमरी स्कूल शहदादपुर में इस्लामिक साइंस कॉलेज शौक़ान कराटे सेंटर जे 45 बासलाहियत रांदीगरनि जी हौसला अफ़ज़ाई लाइ एक शानदार तक़रीब मुनक़िद कई वई। इन तक़रीब में रांदीगरनि खे संदनि बहितरीन कारकर्दगी ते ग्रीन ऐं रेड बेल्टूं ॾिनियूं वयूं। तक़रीब जा मेहमान ख़ास TAO प्राइमरी अनवर अली ज़रदारी, समाजी ऐं सहाफ़ी शख़्सियत इरशाद बुखारी, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर नौशरो फिरोज़, शहबाज़ खान अब्बासी हुआ, जिन रांदीगरनि में बेल्टूं ऐं सर्टिफिकेट तक़सीम कया। उन मौक़े ते राना तनवीर अहमद, एडवोकेट राना वाजिद ऐं सदर सांगड़ कराटे एसोसिएशन मोहम्मद मुश्ताक अब्बासी पिणु मौजूद हुआ। ख़ासि महिमाननि रांदीगरनि जी महिनत ऐं लगन जी तारीफ़ कंदे चयो त कराटे ना रुगो जिस्मानी पर ज़हनी सेहत लाइ बि तमामु ज़रूरी आहे। इन्हनि रांदीगरनि खे वधीक महिनत करण ऐं मुल्क जो नालो रोशन करण जी तलक़ीन कई। बेल्टूं मिलण ते रांदीगरनि ख़ुशी जो इज़हार कंदे चयो त मुस्तक़बिल में बि पंहिंजी बहितरीन कारकर्दगी जो मुज़ाहिरो कंदा रहंदा। तक़रीब में शहर जे मौज़न शख़्सियतनि गुड्डू लिगारी, पीर इकराम रज़ा, मजीद नरबान ऐं रसूल बख्श ॾैतो पिणु शिरकत कई।